अस्सलाम वालेकुम। अब्बास खुसो सोशल वर्कर एंड डेवलपमेंट साइड सेक्टर जो माण्हू आहियां ऐं अॼु जेको जंहिं केस जो ज़िक्र तव्हांजे साम्हूं या जेको केस तव्हां सॼी दुनिया जे साम्हूं पेश कंदो त उहो इहो आहे त कारूंझर जबल जेको गुज़श्ता 3 ॾहाकनि खां उनखे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां कटियो पियो वञे, उनखे लीज़ आउट कयो पियो वञे। अर्ली 80s खां वठी करे उनखे लीज़ आउट कयो थो वञे ऐं उन जूं लीज़ूं जेके आहिनि से उहे स्टिल कैंसिल न कयूं वियूं आहिनि, जॾहिं त उन ते इलाही सारा लोकल जेके सिविल सोसाइटी आहे उतां जी या लोकल जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि उन्हनि इलाही सारी मूवमेंट हलाई आहे त भई हीउ कारूंझर जबल असांजे जीअण जो ज़रियो आहे, असांजो जियापो आहे। हिन कारूंझर जबल मां असांखे रोज़ानी जे हिसाब सां हिकिड़ी कहावत आहे त 1.25 किलो सोन कारूंझर पहाड़ जेको आहे सो ॾिए थो। उहो 1.25 किलो मां मुराद इहा आहे त उते जड़ी बूटियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि से शयूं उतां जेके निकिरनि थियूं उन्हनि जी मार्केट थिए थी ऐं उन मज़ा उहो माण्हुनि जो लाइवलीहुड जेको आहे सो उहो उन माण्हुनि खे जीअंदान मिले थो। ऐं तव्हांखे हिकिड़ो उन में हिकिड़ो उगर जेको आहे, तव्हां उगर जो जेको आहे उहो इलाही सारी मार्केट आहे दुनिया में, उगर निकिरे थो ऐं कंहिं ज़माने में नंगर पार्कर इन उगर जी जेका मार्केट हुई, ख़ैर उहो त वॉश आउट वीचारो थी वियो आहे उगर जो। ऐं उनखां पोइ ताज़ो गुज़श्ता 5-7 सालनि खां हिननि जेको आहे सो कारूंझर खे रीलीज़ सब लीज़ माना हिकिड़ा जेके आहिनि से मिसाल आऊं तव्हांखे ॿुधायां, कोहिनूर हिकिड़ी कंपनी आहे जे नगर पार्कर में इहे कारूंझर जा पहाड़ जेके आहिनि से लीज़ आउट कराया आहिनि सिंध गवर्नमेंट खां। ऐं उन कोहिनूर वरी जेको छा कयो आहे त FWO खे खासर जबल जेको आहे नगर पार्कर में, जेका सिंध जी हिकिड़ी वॾी जेका लोक गायक हुई फौजिया सुमरो उनजो ॻोठ आहे खासर, उते जो जेको पहाड़ आहे उहो पहाड़ जेको आहे उन्हनि लीज़ आउट सब लीज़ करे वरी ॾिनो आहे FWO वारनि खे। हाणे इहे 4-5 जेके लीज़ूं आहिनि उहे स्टिल कंटिन्यू आहिनि। उन ते वरी लोकल दोस्त जेके आहिनि उहो केस खणी जेको कोर्ट में हाई कोर्ट में बि हिते कयनि ऐं उतां जी लोकल जेका कोर्ट आहे नगर पार्कर जी उन में बि हुननि पिटीशन जेका आहे सा मूव कई ऐं उन ते लोकल कोर्ट इहो डिसीजन ॾिनो त भई कारूंझर जी कटाई कंहिं बि सूरत में जेको आहे सो ममनू आहे ऐं तव्हां उहो जेको नथा करे सघो। पर वरी रिवीजन में वञी करे उन कोर्ट इहो चयो त भई तव्हां जेको बारिशनि में रोड़ी जेका आहे या रेती जेका आहे या नंढो नंढो पथर जेको लुड़ींदो अचे उहो तव्हां भले खणो, उहो लोकल कंस्ट्रक्शन में माना यूज़ कयो, छाजे करे उन सां इलाही सारी मज़दूरनि जी दिहाड़ी जेका आहे वाबस्ता हुई। पर उन नाजाइज़ फ़ाइदो वठंदे उन्हनि खे क्रेननि सां जेको आहे कारूंझर खे हिन वक़्त में कटियो पियो वञे ऐं हिन वक़्त में जेके लोकल 40 जे लॻभॻि जेके चेक ड्रेम आहिनि ठहनि था, उहो वर्ल्ड बैंक जी फंडिंग आहे उन्हनि खे ऐं हिकिड़ो वरी सिमाल डैम ऑर्गेनाइज़ेशन जेका सिंध गवर्नमेंट जे उन में आहे उन ते उहो ठाहिया वञनि था ऐं उन्हनि में हालांकि उहो पथर इस्तेमालु न आहिनि करिणो, छाजे करे सेपरा जा उसूल आहिनि हिकिड़ा त भई जेका तव्हां शइ उन में ॾिनी आहे उहा ई शइ तव्हां इस्तेमालु कंदो। पर हीअ उन ग्रेनाइट जे पथरनि खे उनजे स्टोन पिचिंग में यूज़ कनि था, जंहिं ते इलाही सारी मूवमेंट हली। असां इस्लामाबाद ताईं, इस्लामाबाद प्रेस क्लब, कराची प्रेस क्लब, हैदराबाद प्रेस क्लब में असां ख़ुदि मुंहुं उनखे लीड कयो। सॼी पॉलिटिकल असांजी जेका क़यादत हुई उहो उन में आई। असां 2 कलाक 2.5 कलाक जी टोकन स्ट्राइक बि कईसीं ऐं लोकल माण्हुनि ते इलाही सारी मूवमेंट हलायूं। उन स्टिल अञा ताईं जेके आहिनि उहे माण्हू उन मूवमेंट में आहिनि। पर जॾहिं त सरकार चवे थी त असां लीज़ कैंसिल करे छॾी आहे, पर असां चवंदा जेकॾहिं कैंसिल करे छॾी आहे त पोइ हीअ माण्हू कंहिंजी इजाज़त सां रोज़ानो 30 खां 40 ट्रकूं जेके आहिनि भरिजी उहो इन्हनि डेमनि ते वञनि थियूं। जेकॾहिं इन हिसाब सां तव्हां कारूंझर खे कटियो त कारूंझर जल्दी जेको आहे सो ख़तमु थी वेंदो। सिर्फ़ु तव्हां पहाड़ ख़तमु न कंदो, सिर्फ़ु तव्हां कारूंझर जेको असांजी ख़ूबसूरती आहे, असांजो हुसन आहे, असांजो जियापो आहे, असांजे वॾड़नि जूं हुते क़बरूं आहिनि। ख़ुदि मुंहिंजे वालदेन जूं जेके आहिनि क़बरूं, मुंहिंजी माउ, मुंहिंजो पीउ, मुंहिंजा ॾाॾा, मुंहिंजा चाचा ऐं ॿिया इलाही सारा जेके आहिनि उन्हनि जूं कारूंझर जे दामन में क़बरूं आहिनि। ऐं तव्हां असां सभिनि खे हितां डिस्प्लेस करणु था चाहियूं। मिठे पाणी जो ज़रियो 16 किलोमीटर जे अंदरि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कारूंझर पहाड़ आहे। जेकॾहिं इनखे तव्हां कटियो था, साम्हूं ऋण कचे तव्हांजो ग्राउंड वाटर सेलाइंट आहे ऐं उहो तव्हांजो मिठे पाणी जो ज़रियो ख़तमु थींदो, असांजो चरागाह ख़तमु थींदो। असां इन ते चऊं था त भई कारूंझर खे तव्हां नेशनल पार्क जे तौर ते डिक्लेयर कयो, जंहिंजो असां रिटन में बि जेको सिंध गवर्नमेंट जो जेको कल्चर डिपार्टमेंट आहे उन्हनि खे ॾिनो आहे। उन ते मुंहिंजे ख़्याल में हिननि यूनेस्को खे इहो आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन्हनि हिकिड़ो यूनेस्को खे लेटर लिखियो त नंगर पार्कर जी जेको लैंडस्केप आहे उनखे वर्ल्ड हेरिटेज जी लिस्ट में शामिलु कयो त हीअ जेके मशकिलियूं आहिनि उहो ख़तमु थी वञे।
पर स्टिल अञा ताईं उनजी का बि असांखे ॼाण न आहे ऐं कानून जो कट जे थो जंहिंजो असां सख़्तु जेको मज़मत कयूं था ऐं गवर्नमेंट स्पेशली जेको सिंध गवर्नमेंट आहे भई तव्हां घटि में घटि इहे लीज़ूं कैंसिल कयो, जेके माण्हू कटिनि था उन ते FIR करे उनखे